वॾनि ज़मींदारनि ते टैक्स लॻाइणो पवंदो। IMF जो शर्त आहे। कुझु दोस्तनि खे सम्झ न आहे, हू इनकम टैक्स लॻाइण वञी रहिया आहिनि। मुल्क ठाहिण में रुगो माली न पर ॿियनि शयुनि जी अहमियत हूंदी आहे। मीडिया ते जेतिरी तनक़ीद मूं ते थी कंहिं ॿिए ते न थी आहे। ज़िंदगीअ में हर क़िस्म जी आज़माइश खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजी समूरी हयाती विढ़ंदी रही। अॼु सोशल मीडिया जो दौरु आहे। हर शइ सोशल मीडिया जे ज़रिए दुनिया जे साम्हूं रखी सघिजे थी। सदर आसिफ अली ज़रदारी जो लाहौर में सेमिनार खे ख़िताब। 200 यूनिट वारनि बिजली वाहिपेदारनि खे ईंदड़ 3 महीननि लाइ रिआयत ॾेई रहिया आहियूं। के इलेक्ट्रिक समेत समूरनि बिजली वाहिपेदारनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत क़ीमतुनि ते रिलीफ ॾियण लाइ अटकल 50 अरब रुपया सब्सिडी ॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद में तवानाई सुधारनि बाबति तक़रीब ख़िताब सां नसबड़ आहे त माज़ी जी हुकूमत सियासत ख़ातिर रियासत खे दाव ते लॻायो। असां सियासत बदिरां रियासत खे बचायो। अल्लाह जो शुक्र आहे पाकिस्तान ॾेवालो थियण खां बची वियो। रियासती मिल्कियती इदारनि जी निष्कारी कई थी वञे। FBR खे डिजिटल करण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत बजट खे वरी मेहनत सां मंज़ूर करायो। उत्तर वज़ीरिस्तान में ऑपरेशन 2 दहशतगर्द मारिजी विया। कैप्टन शहीद। ISPR मूजिब दहशतगर्दनि फायरिंग में 24 वरियनि जो कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद शहीद थी वियो। पाक फ़ौज दहशतगर्दी जे ख़ात्मे जे लाइ पुरआज़म आहे। गुज़िरियल साल सिंध हुकूमत जो टारगेट 130 अरब रुपया हो। एक्साइज़ खाते 110 सैकड़ो टैक्स जमा कयो। जेके गाॾियूं ड्यूटीज़ अदा न कंदियूं हुयूं उन्हनि खां टैक्स ओगाड़ियो। टैक्स जमा करण लाइ अवाम खे सहूलियत फ़राहम कई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिला मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस नसबण आहे त प्रीमियम नंबर प्लेट जी पहिरीं नीलामी कामयाबी सां थी। प्रीमियम नंबर प्लेट जी नीलामी जा पैसा बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अदावत ते ख़र्च कया वेंदा। एक्साइज़ खातो पूरी ताक़त सां मंशियात ख़िलाफ़ जहाद कंदो रहंदो। पुलिस 6 महीननि में 7632 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मंशियात हथ कई। पुलिस ऐं एक्साइज़ खाते सां मुक़ाबलनि में 7 मंशियात फ़रोश मारिया विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। 4 बैंक खाता पकड़िया विया जिन में मंशियात जा पैसा ईंदा आहिनि। मंशियात फ़रोश कुर्बान शाह नाले शख़्स जे अकाउंट में मंशियात जा पैसा मोकिलींदा हुआ। जवाबदार जे मोबाइल फ़ोन मां पकियूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। जवाबदार इस्लामाबाद में मौजूदु आहे। संदसि गिरफ़्तारी लाइ घरू वज़ारत सां राब्तो कंदासीं। जवाबदारनि ॿुधायो त फूड डिलीवरी ज़रिए बि मंशियात मोकिली वेंदी आहे। स्कूलनि में ॿारनि जी सरप्राइज़ रैंडम चेकिंग थींदी जंहिं ते सभिनी खे एतमाद में वठंदासीं। जंहिं ॿार जी ड्रग टेस्ट हाकारी ईंदी सिर्फ़ु उन जे वालिदेन खे ॿुधायो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में तस्लीम कयो वियो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे इंसाफ़ न मिलियो। अदालती फ़ैसिले जी आजियां करियूं था। शहीद भुट्टो खे ॾिनल सज़ा खे बि कलअदम करार ॾियणु घुरिजे हा। PP अॻवान शाज़िया अता मरी जी प्रेस कॉन्फ्रेंस त चवण आहे त ज़ियाउल हक़ आइन जी भञकड़ी कई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जमहूरियत ख़ातिर जान क़ुर्बान कई। ऐं सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी मुकमल खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त फ़ैसिलो ॿुधाइण बाबति पाण में मुशावरत कंदासीं। फ़ैसिलो कंहिं वक़्तु ॿुधायो वेंदो। फ़िलहाल कुझु नथो ॿुधाए सघिजे। सुन्नी इतिहाद काउंसिल जी का बि सीट न आहे त मख़सूस सीटूं कीअं मिली सघनि थियूं। जस्टिस इरफ़ान सादत रिमार्क्स न आहिनि त सुन्नी इतिहाद काउंसिल जो केस बलूचिस्तान अवामी पार्टी खां मुख़्तलिफ़ आहे। सुन्नी इतिहाद काउंसिल चूंडनि में हिस्सो न वरितो। जस्टिस जमाल मंदूखेल जो चवणु आहे त सियासी पार्टी ऐं पार्लियामानी पार्टी में फ़र्क़ु हूंदो आहे। पार्लियामेंट अंदरि जेके फ़ैसिला हूंदा आहिनि उहे पार्लियामानी पार्टी कंदी आहे। अहिड़ा फ़ैसिला सियासी पार्टी नथी करे सघे। पार्लियामानी पार्टी सियासी जमायत जो फ़ैसिलो मञण जी पाबंद नाहे।